जीवन न्यूज़ हेडलाइन सां मां आहियां गुलाम सैयदा फातिमा। नज़र विझूं था हिन वक़्त जी हेडलाइन। नौकरी मां रिटायर थियण ते सिंध विरोही इत्तेहाद ज़िले सांग जे अॻूणे सदर रईस मोहम्मद यूसुफ विरोही जे मान में ज़मज़म होटल शदाकोट प्रेस क्लब रुकन बुरड़ा जी सदर जान मोहम्मद अबरोज पारां दावत थियल दावत में माशिक अली लगारी फ़कीर जमील वसाण वरी तो निसार वसाण ॾाढा पीर ॾिनो ऐं गुरु अली रज़ा विरोही फ़कीर ज़फर वसाण जे रईस मोहम्मद यूसुफ विरोही खे सिंध जी सकाफ़त लुंगियूं अजरकूं ऐं गुलनि जा हार पारां खेसि रिटायर थियण जी मुबारक ॾिनियूं। रिटायर थियल रईस मोहम्मद यूसुफ विरोही ॻाल्हाईंदे चयो त खैर सां पंहिंजी ड्यूटी पूरी कई। जान मोहम्मद अबरोज समेत दोस्तनि पारां दावत जी सूरत में ॾिनल मोहबतूं सदाईं यादि रहंदियूं ऐं दोस्त मुंहिंजा फरमायो आहे। बिगदाद ज़िले जे ॻोठ फरीद खान खुश्क जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल 1999 खां बंदि पियल आहे, जंहिं सबबि ॻोठ जा मासूम ॿार तालीम जे नेमत खां महरूम थी विया आहिनि। उस्ताद मुक़रर न थियण, स्कूल में फर्नीचर ऐं सहूलियतूं जी अणहोंद करे 27 सालनि खां ही तालीमी इदारो सिर्फ़ वीरान इमारत जी सूरत में बीठो आहे, जिते न सिर्फ़ दर आहिनि न दरियूं आहिनि ऐं न ई पढ़ण वारो को उस्ताद मौजूद आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त संदसि ॿार रोज़ानो 2 किलोमीटर पंधु करे ॻोठ पानी खान सियाल जो स्कूल वेंदा आहिनि, पर जेको सदन ला न सिर्फ़ ॾुखाईंदड़ आहे पर सख़्त गर्मी सियारे वसकाल में ख़तरे खां ख़ाली बि न आहे। स्कूल जे बंदि हुजण सबबि असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल ऊंधाए में विञाए रहियो आहे। ॻोठाणनि मायूसी सां चयो त ऐं इल्ज़ाम हणंदे चयो त बार बार तालीम खाते जे आला अफ़ीसरनि खे शिकायतूं ॾियण बावजूदि न त उस्ताद मुक़रर कया विया आहिनि ऐं न ई फर्नीचर या स्कूल जे मरम्मत लाइ को कमु क़दम खयो वियो आहे। ॻोठाणनि अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त बंदि कयल स्कूल जी बजट हर साल किथे ख़र्च थिए थी, उन बाबति का ख़बर नथी मिले। ॻोठाणनि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते स्कूल ऐं उस्ताद मुक़रर कया वञनि, फर्नीचर ॾिनो वञे, स्कूल जो नयो बिल्डिंग ॾिनी वञे ऐं पुराणी इमारत जी मरम्मत करे तालीमी अमल बहाल कयो वञे त जीअं सदन ॿार बि तालीम जो हक़ हासिल करे सघनि। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मंझताला क्लासनि खे तालाबंदी करे उस्तादनि बाहि ते कारी पटियूं ॿधी हायर सेकेंडरी स्कूल पटीदनि जे उस्तादनि एहतजाज मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। अकबर गुलाम अली आरिजो, अली अकबर सियाल, मुमताज़ जोयो, मनाम राजपूत, निसार सियाल, इरफान जोयो ऐं ॿियनि जो चवणु हुयो त सिंध हुकूमत पारां न्यू पेंशन रूल्स 2024 ख़तमु कयो वञे, ग्रुप इंश्योरेंस बहाल कयो वञे, बिफोर रिटायरमेंट रूल्स 2025 ख़तमु कयो वञे ऐं DAR बहाल कया वञनि। जेसिताईं सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जा जाइज़ मुतालबा न मञिया वेंदा तेसिताईं एहतजाज जारी रखिया वेंदा। सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था त समूरा जाइज़ मुतालबा पूरा कया वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कया वेंदा।